एकड़ा महात्मा रोज भंडारो हलाइंदा, रोज भंडारो ठीक 10 बजे, एकड़ी घंटी 9:30, बी घंटी 9:45 और टी घंटी ठीक 10 बजे और भंडारो शुरू। एक ॾींहं जी ॻाल्हि आहे, पहिरीं घंटीअ जो समय अञा पियो अधु घंटो तो सेवादारी डुकंदो आयो, बाबा बाबा अॼु त वॾी ॻाल्हि थी वई, छा थियो भाई? चई जेको भंडारो हलंदो आहे 10 बजे। हा। चई कुछ भी न बचो अथव घर में, न कोई सीधो बचो आहे, न प्रसाद बचो आहे, न दाल, न चांवर, न आलू, न भाजी। चई पोइ भंडारे में छा हलाईंदासीं? संत चवण लॻा त टाइम घणो थियो आहे? चई टाइम त 9 थिया आहिनि, भंडारो घणे बजे हलंदो आहे? 10 बजे। चई पोइ छाजे करे तो चिंता थींदो? चई तू छा थो सम्झे? हाँ, असां भंडारो हलाईंदा आहियूं, तू हलाईंदो आहे भंडारो? वो जेको जगत के पालण वारो नाथ आहे वही तो सब कुछ कंदो आहे। ठीक आहे। सेवादारी छा चए? वीचारो हथ जोड़े हली वियो। 9:30 थिया। चई बाबा छा करणो आहे? चई वजाए घंटी। 9:30 बजे घंटी वजाई पहिरी। बाबा कुछ न थियो तव, कच्चा चांवर भी ना आया तो 9:45 थिया आहिनि, छा कयूं? चई बी घंटी वजाए। चओ हरे राम। बी घंटी वजाए। वजाई बी घंटी। हाणे सेवादारी चवण लगा, बाबा तो कमाल तो करे पियो यार, अंधेर क्यों थी, कुछ आहे कोन, घंटीअ ते घंटी वजाईंदो तो वञे बाटींदो छा? अॼु सब माण्हू बदनामी कंदा, संतन जो अपमान थींदो। एतिरे में 10 में 5 मिंट पिया हा। सेवादारी आयो। चई बाबा 3 घंटीअ जो टाइम थियो आहे। त चई पागल वजाए न, बार बार पुछे छो थो पियो? डिजी वीचारो हथ जोड़े, अञा वञे पियो घंटी वजाइण। ये घंटी वजाइण लाइ हथ में खयईं लोह जो जेको थींदो आहे न घंटी वजाइण वारो मोहरो, उहो खयईं जीअं त अचानक छा थो ॾिसे, 3-4 रिक्शाऊं भरिजी आयूं साध संग जी। 3-4 रिक्शाऊं भरिजी आयूं और उन में दाल चांवर मिठाई सब्जी, आहा, गुलाब जामुन, कई तरह जा प्रसाद। हिकिड़ो वॾो सेठ अची करे चरणनि ते किरी पियो। चई बाबा मूंखे माफ़ कजो, मां तव्हांखे ॿुधाइण भुलिजियुमि, अॼु असांजे घर में कंहिंजो जन्मदिन हुयो, मां तव्हांखे ॿुधाइण भुलिजियुमि, मां हितां भंडारे जे लाइ प्रसाद करायो। अखियूं भरिजी आयूं, सभु सेवादारी रोअण लॻा। तॾहिं गुरु जी चवण लॻा त भाई हे असां करण वारा न आहियूं, राख पैज नाम अपने की करण करावण हारे। प्रभु जी खसमाना कर प्यारे। जेको जगन्नाथ भगवान दुनिया तो हलाए, अगर उन जो कोई भरोसो रखे त काल भी साम्हूं नथो अची सघे। हरे राम।